अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों के सिलसिले जारी। रिपोर्ट शामिल करना पीरागोट का जी नाज़रीन। पीरागोट में सिंध जर्नलिस्ट काउंसिल साल के किंगरी जे अगवान नौजवान सहाफ़ी बिलावल जूणे जो पारा सीनियर सहाफ़ी ऐं सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अगवान अब्दुल खालिक चौहान जी 38 सालगिरह जो केक काटियो वियो। किंगरी जे सहाफ़ियुनि जी शिरकत संदसि वॾी हयातीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। ख़बर मूजिब सिंध जर्नलिस्ट काउंसिल ताल के किंगरी जे अगवान ऐं नौजवान सहाफ़ी बिलावल जूणे जो पारा सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे अगवान अब्दुल खालिक चौहान जी 38 सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें फ़कीर अब्दुल करीम नवानी सीनियर सहाफ़ी नियाज़ अली सोलंकी, असगर अली खासकेली, मुश्ताक अहमद सोलंकी, करीम बख्श जागीरानी, उबैदुल्ला दारेजो, अब्दुल सईद चन्ना, वसीम घुमरो, अब्दुल जब्बार लगारी, मंठार अली जागीरानी ऐं ॿियनि दोस्तनि शिरकत कई। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी अब्दुल खालिक चौहान जे लाइ जे वॾी हयाती लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। रिपोर्ट मंठार अली जागीरानी, पाकिस्तान न्यूज़ TV, पीर जो गोश्त। साथी सारा खुशियों मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशियों मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशियों मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। हाँ साथी सारा खुशियों मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो।